मुंहिंजो नालो सलमान शादली आहे ऐं मां डांस सर्कल जो मेंबर आहियां ऐं जेको अॼु पाण स्टेज सर्कल पिया आहियूं उहो मुख़्तलिफ़ मुल्कनि जी मुख़्तलिफ़ स्कॉलरशिपनि जे बारे में आहे। हिन किताब जो नालो पढ़ी में पढ़ण जा मौक़ा जेको डॉक्टर श्यामराज चांडे जो लिखियलु आहे। अॼु असां हिन किताब जो मुहाक पढ़ंदासीं जेको शौकत हुसैन शौरो जो लिखियलु आहे। अचो त पढ़ूं। जेको मुहाग जो टाइटल आहे उहो सिंध जी तइलीमी मैदान में हिकु नए बाब जो संगे बुनियाद। उहो ज़मानो घणो वक़्तु अॻे गुज़री वियो जॾहिं मुअजिज़ा रोन मां थींदा हुआ, पर साइंस ऐं टेक्नोलॉजी जे हिन दौर में नयूं खोजनाऊं ऐं इजादूं अहिड़े क़िस्म जा मुअजिज़ा आहिनि जिन जो आधार इल्म ते हूंदो आहे। उन इल्म खे हासिल करण जे लाइ डॉक्टर श्यामराज चांडे जो सिंधीअ में किताब लिखणु मुंहिंजे ख़्याल में सिंध जे तइलीमी मैदान में कंहिं मुअजिज़े खां घटि न आहे। डॉक्टर श्यामराज पाण उहा ॻाल्हि मञी आहे त हीअ किताब कीअं लिखिजी वियो। मूंखे अञा यकीन कोन थो अचे त कॾहिं कॾहिं के अहिड़ा किताब लिखिजी वेंदा आहिनि जेके क़ौमुनि जूं तक़दीरूं बदिलाए छॾींदा आहिनि। आला तइलीम जा आलमी रुझान जा मौक़िया बि हिकु क़िस्म जो किताब आहे मूंखे यकीन आहे त असांजे नए नस्ल जा ज़हीनी नौजवान छोकिरा ऐं छोकिरियूं जॾहिं ही किताब पढ़ंदा ऐं उन मां लाभ पिराईंदा त न रुॻो संदनि पर हिन धरती जे सिंधी क़ौम जी तक़दीर बदिलजी वेंदी। हिन किताब आला तइलीम हासिल करण सॼी एशिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जी यूनिवर्सिटियुनि जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि ऐं उन्हनि दरवाज़नि मां अंदरि दाख़िल थियण जे लाइ कहिड़ा तरीक़ा ऐं वसीला स्कॉलरशिपनि ऐं वज़ीफ़नि जी सूरत में इख़्तियार कजनि से सभु तफ़सील सां बयानु कया वेंदा आहिनि। हिते हिकु सुवाल थो पैदा थिए त जॾहिं असांजे मुल्क में आला तइलीम जा इदारा ऐं यूनिवर्सिटियूं आहिनि त पोइ ॿाहिरि वञी छो पढ़िजे? छा उन करे त ॿाहिरनि मुल्कनि में तइलीम जो मयार वधीक बहितर आहे? उन ॻाल्हि जो जवाबु डॉक्टर श्यामराज चांडे पंहिंजे किताब में हिन रीति ॾिनो आहे। ॾिठो वञे त तरक़ी याफ़्ता मुल्कनि में हर उहा सहूलियत मौजूदु आहे जंहिं सां संदनि नौजवान लाइ बहितरीन तइलीम मैसर थी सघे थी, पर पोइ बि उहे पंहिंजे नौजवान नस्ल खे न सिर्फ़ु भर वारनि मुल्कनि पर ॿियनि ख़ितनि ॾांहुं तइलीम हासिल करण जा मौक़ा फ़राहम करे रहिया आहिनि, छो त हीअ चङी तरह ॼाणनि था त दुनिया तेज़ीअ सां तब्दील थी रही आहे। इहे नौकरियुनि लाइ वापार लाइ घुरिबल फ़न ऐं महारनि जो घुरिजूं तब्दील पियूं थियनि जिन लाइ नौजवाननि खे तयारु करिणो आहे। उन सिलसिले में डॉक्टर श्यामराज तरक़ी कयल मुल्कनि जा अंग अखर बि ॾिना आहिनि। मिसाल तौरु रूस पंहिंजे 3000 शागिर्दनि खे 2020 ईस्वी ताईं दुनिया जी बहितरीन यूनिवर्सिटी में पोस्ट ग्रेजुएशन लाइ मोकिले रहियो आहे। जर्मन हुकूमत जो मंसूबो आहे त उहो सैकड़ो अधु हुजे। उन लाइ 2020 ईस्वी ताईं जर्मनीअ मां 50% शागिर्दनि खे आला तइलीम लाइ ॿाहिरि डिग्रियूं करायूं वेंदियूं। अमेरिका में मौजूदु ॿाहिरि पढ़ंदड़ शागिर्दनि जो तइदादु 2,95,000 आहे, जंहिंखे 2020 ईस्वी ताईं 6 लख करणियूं हुयूं। अहिड़ी रीति चीन, कोरिया, जापान ऐं मलेशिया बि आला तइलीम लाइ न सिर्फ़ु पंहिंजा शागिर्द हज़ारनि जी तइदाद में ॿाहिरि मोकिलींदा रहिया आहिनि पर हज़ारें ॿाहिरनि शागिर्दनि बि पंहिंजे मुल्क में वज़ीफ़ा मैसर करे घुराए रहिया आहिनि त जीअं सदस्य मुल्क जी अहमियत थिए, माण्हुनि जो अचरु थिए ऐं इक़्तिसादी ऐं समाजी मटासटा थिए। डॉक्टर श्यामराज पाण बि चीन ऐं मलेशिया में आला तइलीम हासिल कई। पंहिंजे ज़ाती तजुर्बनि ऐं मुशाहिदनि जी बुनियाद ते हिन ॿिन्ही मुल्कनि ख़ासि तौरु मलेशिया ऐं आला तइलीम हासिल करण जे मौक़नि ते तफ़सील सां बयानु कयो आहे। किताब जो बाब 2 सिंगापुर ऐं थाईलैंड जे आला तइलीमी निज़ाम ऐं मौक़नि जे मुख़्तसर जाइज़े खां पोइ सॼो सारो मलेशिया जी तइलीमी निज़ाम बाबति आहे,
जंहिंमें वरी यूनिवर्सिटी ऑफ मलाया जो ख़ासि ज़िक्र आहे, जेका मलायशिया जी पहिरीं क़ाइमु थींदड़ यूनिवर्सिटी आहे। किताब जे ॿियनि बाबनि में डॉक्टर श्यामराज वॾी जाखोर ऐं रिसर्च वसीले एशिया खंड में फार ईस्ट जे मुल्कनि जापान, चीन, हांगकांग, ॾखण कोरिया, तैवान, साउथ ईस्ट एशिया जे मुल्कनि सिंगापुर, थाईलैंड, मलेशिया, मिडल ईस्ट जे अरब मुल्कनि, सेंट्रल एशिया, यूरेशियन मुल्कनि, रूस ऐं तुर्की, साउथ एशिया जंहिंमें पाकिस्तान, इंडिया, अफगानिस्तान, बांग्लादेश ऐं नेपाल, भूटान, मालदीव ऐं श्रीलंका शामिल आहिनि। में आला तइलीम हासिल करण जे मौक़नि खे बयानु कयो आहे। समूरनि मुल्कनि में तइलीम जो मयार केतिरो आहे, उन्हनि मुल्कनि जी यूनिवर्सिटियुनि में दुनिया या एशिया जे लिहाज़ खां रैंकिंग या दर्जाबंदी कीअं आहे, अहिड़ी अहम ॻाल्हियुनि जी ॼाण ॾिनी वई आहे। ख़ुशी ऐं फ़ख्र जी ॻाल्हि आहे त मलेशिया, चीन ऐं किन ॿियनि मुल्कनि जी यूनिवर्सिटियुनि में सिंधी प्रोफेसर पढ़ाए रहिया आहिनि। उन्हनि जो अहवाल बि ॾिनो अथसि। डॉक्टर श्यामराज जे तहक़ीक़ मूजिबि दुनिया जे बैनुल-अक़वामी शागिर्दनि जो तइदादु 50 लख आहे, त उन हिसाब सां असां सिंधियुनि जो 1% थिए थो, माना 50,000। पर हिन वक़्तु दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पढ़ंदड़ सिंधी शागिर्दनि जो तइदादु लॻभॻि 5,000 नज़र अचे थो। मलेशिया जी मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में सिंधी शागिर्दनि जो तइदादु 300 खां मथे अची रहियो आहे। अहिड़ी तरह चीन में तक़रीबन 500 खां मथे आहिनि। ॾखण कोरिया में 50 जे लॻभॻि शागिर्द आहिनि। अहिड़ी रीति ॿियनि मुल्कनि में बि हूंदा, पर उन्हनि जा अंग अखर कोन अथसि। सिंध में जेके सरहदीअ वारा या दौलतमंद माण्हू आहिनि, से पंहिंजनि ॿारनि खे पंहिंजे ख़र्च ते इंग्लैंड समेत यूरोप जे मुख़्तलिफ़ मुल्कनि खां सवाइ अमेरिका, कैनेडा, ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलैंड में पढ़ाए रहिया आहिनि। डॉक्टर श्यामराज जे ख़्याल में अहिड़नि सिंधी शागिर्दनि जो तइदादु 2,000 खनि हूंदो। हिन किताब में पूरी दुनिया जे बैनुल-अक़वामी तइलीमी इदारनि में दाख़िला वठण, स्कॉलरशिप हासिल करण ऐं वीज़ा बाबति अहम सलाहूं ॾिनियूं वयूं आहिनि। डॉक्टर श्यामराज चांडे खे सिंध जे तइलीमी मैदान में हिक नएं बाब जो संग बुनियादु रखण ते दिलि जी गहराइनि सां मुबारकूं ॾियां थो। शौकत हुसैन शोरो।